अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मुमल पमर शामिल करूँ था हिन नाज़रीन कंडियारो में सिंध एरीगेटेड एग्रीकल्चर सियापी पारां ज़राअत जी वाधारे बाबत सेमिनार कोठायो वियो। सिंध ऑनलाइन टीवी के रिपोर्टर असद जाफरी मूजिब सेमिनार के खिताब कंदे अयाज अबड़ो, सुहेल सेतु, लियाकत जमाली, जावेद मेमण, आबिद शाह, इश्तियाक मेमण, सरदार शाह, कामरान भट्टी, अब्दुल गफूर दामरा ॻाल्हाईंदे चयो त वक्त की ज़रूरत है त असां ज़राअत तरफ़ लाड़ो कयूं। इन सेमिनार मुनक़द कराइण जो मक़सद इहो आहे त आबादगारनि खे ज़राअत बाबति ॼाण मिले। सेमिनार के अलावा असां यूसी सतह ते वञी आबादगारनि फसल की पोखाई ताईं मालूमात ॾेई रहिया आहियूं। जीअं आबादगार जो फसल वध खां वध लही सघे, असां आबादगार के टेक्नोलॉजी वारे दौर में वठी वञण चाहियूं था। उन सां गॾोगॾु ॿारहाड़ीअ जी औरतुनि खे ज़मीन जा टुकर ॾियण सां गॾु सभु सामान ॾिनो पियो वञे, जीअं ग़रीब औरतूं घरनि अंदरि सब्जी पोखीनि ऐं ज़हरीली भाॼियुनि खां बची सघनि, सब्जी विकिरो करे पंहिंजे घर जो चरखो हलाए सघनि। वधिक ख़बरूं अपडेट्स के लिए ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।